नादीन तयाम ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त नोबेल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई जोही पोती ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे अपडेट कंदा हलूं त सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो, तालीम वारो वज़ीर सैयद सरदार शाह ऐं ॿिया वज़ीर मलाला सां गॾु मौजूदु हुआ। मलाला यूसुफ़ज़ई छंडण देह में ट्रेंट सिटी में ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ात कई। तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह मलाला यूसुफ़ज़ई खे ब्रीफिंग ॾिनी। 12,000 स्कूलनि में 20 लख ॿारनि जी तालीम मुतासिर थी आहे। इहो चवणु हो सैयद सरदार अली शाह जो। एक बेर ॿीहर मां क्या अघ की पिया नोबेल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई जोही पहुची वई। सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचो, तालीम वारो वज़ीर सरदार शाह ऐं ॿिया वज़ीर मलाला यूसुफ़ज़ई सां गॾु आहिनि। मलाला यूसुफ़ज़ई छंडण ते में ट्रेंट सिटी में ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ात कई। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं नाज़रीन। या ब्रेकिंग न्यूज़ हिकु ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। नोबेल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई जोही पहुची वई। ख़बर के हवाले से अवां खे वधीक अपडेट कंदा हलूं त सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा पेचूहो, तालीम वारो वज़ीर सैयद सरदार शाह ऐं ॿिया वज़ीर मलाला यूसुफ़ज़ई सां गॾु आहिनि। मलाला यूसुफ़ज़ई छंडण देह में ट्रेंट सिटी में ॿोॾि मुतासिरनि सां मुलाक़ात कई आहे। तालीम वारे वज़ीर सैयद सरदार अली शाह मलाला यूसुफ़ज़ई खे ब्रीफिंग ॾिनी। ब्रीफिंग दौरान सैयद सरदार शाह जो चवणु हो त 12,000 स्कूलनि में 20 लख ॿारनि जी तालीम मुतासिर थी आहे। इलाइक़नि में पाणी बीठल आहे। पाणी कढण खां सवाइ सर्वे करे नुक़सान जो जाइज़ो वठंदासीं। इन हवाले से नाज़रीन वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी जोही जो रिपोर्टर जान मोहम्मद गाॾई असां सां लाइन ते मौजूदु आहे। जान मोहम्मद, आगाह कजो, मलाला यूसुफ़ज़ई दौरे ते पहुतल आहे, छा हिन वक़्त बि दौरे ते उते मौजूदु आहे? जी बिल्कुल, नोबेल इनाम याफ़्ता मलाला यूसुफ़ज़ई ॿोॾि मुतासिर इलाक़नि जे दौरे ते जोही पहुची वई आहे। मलाला यूसुफ़ज़ई MNV ड्रेन खीर मोरी वटि लॻल ॿोॾि मुतासिरनि जेका टेंट सिटी हुई उनजो दौरो करे ऐं मुतासिरनि सां मुलाक़ात कई, जिते मुतासिरनि जी अंज मालूम कया। उन मौक़े ते DC दादू, हेल्थ मिनिस्टर अज़रा पेचो, सरदार शाह ऐं ॿिया साठ मौजूदु हुआ। DC दादू पारां मलाला यूसुफ़ज़ई खे ॿोॾि बाबति ब्रीफिंग ॾिनी ऐं हेली ज़रिए मुख़्तलिफ़ मुतासिर इलाक़नि जो जेको फ़िज़ाई दौरो करे इन वक्त जो वापस रवानी थी वही। जी वही मेहरबानी आगाह करण लाइ।